जी नाज़रीन, रेती में सिंध हेल्थ केयर जी टीम जो छापो, अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवायूं क्रैकडाउन। असिस्टेंट डायरेक्टर काशिफ हुसैन सूमरो ऐं डिप्टी डायरेक्टर मुजाहिद हुसैन जी अॻवानी में सिंध हेल्थ केयर कमीशन जी टीम जा रेती में छापा हणी ॿिनि डॉक्टरनि जूं क्लिनिकूं सील करे छॾियूं, जॾहिं त उन्हनि जो चवणु हो त असां इन्हनि डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवायूं शुरू कयूं आहिनि। इहे कार्रवायूं असांजूं हलंदियूं रहंदियूं ऐं जाली डॉक्टरनि जूं क्लिनिकूं सील करे उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। जॾहिं त हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रेती हॉस्पिटल 24 कलाक सर्विस जी असां सिफ़ारिश कई आहे, जॾहिं त जिते वॾनि इलाइक़नि में डॉक्टर मौजूदु न आहिनि उते असीं सर्टिफाइड डॉक्टर विहारण जी बि कोशिशि कंदासीं। फर्स्ट असांजो विज़िट हिते ई आहे हिन शहर में अॼोके महीने जो, ऐं प्लस में सिंध हेल्थ केयर कमीशन जेको आहे तव्हांखे ख़बर आहे क्विकरी ख़िलाफ़ु एक्शन खणंदा पूरे सूबे जे अंदरि, त उन हिसाब सां असांजी रूटीन एक्टिविटी हूंदी आहे। जीअं अॼु हिन शहर में कई सघे असांखे जेके मिलिया आहिनि डिसीजन वरितो आहे ऑन द स्पॉट, जेके रजिस्टर्ड न आहिनि या जेके अताई वेठा आहिनि या जेके प्रैक्टिस ग़लति कनि पिया, त उहे डिसीजन वठी असां कंहिंखे वार्निंग ॾिनी आहे, कंहिंखे सील कयो। रेती शहर में सर घणा क्लिनिक तव्हां अति आहिनि जेका न इन टाइम सील कया आहिनि? न, हिन वक़्त ताईं अञा ताईं असांजी हले पई आहे। सही सही। लेट्स सी एट द एंड ऑफ डे असांखे ख़बर पवंदी त केतिरा। सही। मां सां गॾु मुंहिंजी पूरी टीम आहे, मेडिकल एक्सपर्ट मां सां साण आहे। जी सर। डॉक्टर अज़ीम अली शाह साहब आहे, असिस्टेंट डायरेक्टर साण आहे, असिस्टेंट असांजो साण आहे। ठीकु आहे, असांजो हले पियो ऑपरेशन। मीडिया जो सुठो किरदारु आहे त उहे अची करे माण्हुनि में अवेयरनेस ॾियनि त बहितर कयो त तव्हां जेके नॉन क्वालिफाइड प्रैक्टिस कनि था उन्हनि खे तव्हां न ॾेखारियो। ठीकु आहे न, तव्हां जेके क्वालिफाइड डॉक्टर्स आहिनि जेको जंहिंजो स्कोप आहे उन्हनि खे तव्हां विज़िट कयो, ॾेखारियो त वधीक बहितर आहे, ताकी इंसान जी जेका सिहत जो खातो आहे उहो बहितर थी सघे, सिहत जी जेका ट्रीटमेंट आहे उहा बहितर थी सघे। सर ॻोठाणे माहौलनि में ॾिठो वञे न MBBS डॉक्टर ॾे आवाम जो रेशो घटि हूंदो आहे, जेका माना अतियाई डॉक्टर आहिनि उन्हनि वटि रेशो ज़्यादा हूंदो आहे। इहो माना असांखे बि सम्झ कोन थो अचे त माना अतियाई वटि एतिरी रेशो थी हुजे। बाबा ॾिसो, इहा शइ हाणे इन जूं काफ़ी वजूहात आहिनि। ठीकु आहे, हिन वक़्तु असां इन शइ ते कमेंट नथा करणु चाहियूं, पर असां कमु कयूं पिया, तव्हांखे बि नज़र अचे पियो ऐं इनशाला इनखे वधीक बहितर गिर्द जेके बि इलाइक़ा आहिनि उन्हनि में जेके बि क्वाइट्स वेठा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन शुरू कई आहे। असां पहिरियां बि कई ते वरी ॿीहर आया आहियूं। हाणे असां हिते ऑपरेशन कंदा रहंदासीं जेसि ताईं हिननि क्वाइकनि ऐं नकली डॉक्टरनि जो ख़ात्मो नथो थिए, तेसि ताईं असां हिते विज़िट कंदा रहंदासीं। ऐं असांजी इहो इंश्योरिटी आहे त असां हिते क्वाइट्स खे उथारे, जाली डॉक्टरनि उथारे हिते MBBS ऐं क्वालिफाइड डॉक्टरनि जी अवेलेबिलिटी खे इंश्योर कंदासीं। अच्छा सर, हिते जेको आहे सो ही जेका अताई डॉक्टर तव्हां चओ था इन में इहो आहे त राति जो जेकी इमरजेंसी में कंहिंखे पवे थो या कंहिंजो बुखार इमरजेंसी में थो, इमरजेंसी सरकारी अस्पताल त न आहे। बिल्कुलु असां हाणे विज़िट करे आया आहियूं। उहा वञो 24 कलाक उहा हींअर असां वियासीं, उन्हनि इंश्योरिटी ॾिनी आहे अगरि हे बंदि थींदा ज़ाहिरी ॻाल्हि आहे त तव्हांखे गवर्नमेंट सां ॻाल्हाए DHO सां ॻाल्हाए इहे शयूं तव्हांखे प्रोवाइड कयूं वेंदियूं, जेके कम्यूनिटी डिमांड्स आहिनि उहे पूरियूं कयूं वेंदियूं। ठीकु आहे, महिरबानी।